हिक ॿी अहम ख़बर अव्हांखे ॾींदा हलूं। भिटशा मां सेखाट मां मुबैना तौरु अगवा थियल 8 ॾींहंनि जो ॿारु हथ कयो वियो आहे, जॾहिं त ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। आगाह कयूं पिया, भिटशा मां सेखाट मां मुबैना तौरु अगवा थियल 8 ॾींहंनि जो ॿारु हथ कयो वियो आहे। ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार बि कयो वियो आहे। ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। भिटशा मां सेखाट मां मुबैना तौरु अगवा थियल 8 ॾींहंनि जो ॿारु हथ कयो वियो आहे। ॿिनि औरतुनि समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं भिटशा मां मुस्तक़ीम समूह खां। मुस्तक़ीम, छा तफ़सील आहिनि? जी, आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त सेखाट मां मुबीना तौरु अगवा थियल 8 ॾींहंनि जो ॿारु भिटशा मां बाज़ाब थियल जो इत्तला मिलिया आहिनि। सेखाट खां हद मां हिकु ॾींहुं अॻु पुरस्कार नमूने अगवा थियल 8 ॾींहंनि जो ॿारु खे SHO सेखाट शाह ज़मा चंडियो पुलिस पार्टी सां भिटशा में हिकु जॻह ते छापो वञी बाज़ाब कराए वरितो आहे। हिन हवाले सां SSP मटियारी आफ़िस भुॻियो। DSP मटियारी अब्दुर्रहमान ॿियनि ॿुधायो त जेको प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधायो त 28 जुलाई ते जवाबदार पुलिस कांस्टेबल ताजमल माछी ऐं संदसि ज़ाल मुस्मान नज़ीरा माछी सेखाट थाने जे हद मां 8 ॾींहंनि जो मासूम ॿारु शहबाज़ माछी घर जे मच्छरदानी मां खणी अगवा करे विया हुआ। निग जी अमर मरियम माछी पारां अहिड़ो इतला सेखाट थाने ॾिनो वियो, जंहिं खां पोइ जेको पुलिस कार्रवाई करे भिटशा में जेको हिकु जॻह ते छापो हयो। उन खां पोइ जॻह जे मालिक अली गुल बिरोई संदसि ज़ाल शहनाज गिरफ़्तार करे वरितो ऐं SSP मटियारी उहो बि ॿुधायो त कार्रवाई करण दौरान इनाम जो पिणु ऐलान कयो वियो आहे, जॾहिं त वधीक जांच करियूं पिया ऐं अगवा थियल ॿारु माइटनि जे हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे मुस्तक़ीम, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।